परेशान कई वेठा आहियो। असां वीचारनि जी पगार कुल 5-8 ख़ुदा जो कसम कॾहिं धरनो कोन हयोसीं, कॾहिं रोडनि ते कोन हीअं सापा खणी बीठासीं त असांजी पगार वधायो। ओ मुंहिंजा सोना जिन खे 60-70-80 लख में पसा पगार अथनि त बि चवंदा साईं असांजी पूरी कोन्हे का। हाफ़िज़ क़ुरान जी 5-8 पगार आहे। अहिड़ो ख़ुशि बणो वेठो आहे, हीअं जो पटको पाए निकिरे त को चवंदो त वरी जिरमन मालिक आहे। सुभान अल्लाह। या अल्लाह बरकत विझी छॾी आहे उनजे इन्हनि पैसनि में, उनजी अल्लाह इन मेहनत में नी बरकत विझी छॾी आहे। मुंहिंजे महबूब फरमायो अल्लाह जा ख़ासि बाना हाफ़िज़ क़ुरान। सुभान अल्लाह। आख़िरी हदीस पाक थो ॿुधायां, हज़रत इब्न अब्बास फरमायो त मदीने वारे साईं फरमायो त जंहिंजी दिलि में जंहिंजे घर में कुरान नाहे उहो घर वीरान आहे। जंहिंजे घर में हाफ़िज़ कुरान नाहे उहो घर वीरान आहे। उहो घर कंहिं न कम जो आहे। रुगो तुंहिंजे घर में डॉक्टर हुजनि, रुगो तुंहिंजे घर में ॿिए उहिदे वारा हुजनि, ईअं ठहे थो जो हिकिड़ो बि हाफ़िज़ कुरान घर में न हुजे। हिकिड़ो त रखो न, ॿिनि खे भली जेका तूं मर्तबा ॾे त भली ॾे, पर हिकिड़े खे त हाफ़िज़ क़ुरान त पोइ अॻिते त कमु ठा वई न, या हिते बि मोचड़ा हुते बि अॻिले दर्जे त कमु ठा वई न, त हिकिड़े खे त भलो तयारु करे हल त उहो अॻिते तुंहिंजो कमु ठाहे। हाफ़िज़ क़ुरान तुंहिंजो कमु ठाहींदो। हज़रत इब्न अब्बास फरमाइनि था त जंहिंजे घर में हाफ़िज़ क़ुरान नाहे उहो घर वीरान आहे। ओ क़ुरान खां मुंहिंजे मोड़ी दे, पोइ सारी उमिरि पयो लोड़ी दे। क़ुरान खां मुंहिंजे मोड़ी दे, पोइ सारी उमिरि पियो लोड़ी दे। क़ुरान खां मुंहिंजे मोड़ी दे, पोइ सारी उमिरि पियो लोड़ी। ख़ुदा जो कलाम आहे, मिलियो उम्मत खे ही इनाम आहे। क़ुरान ख़ुदा जो कलाम आहे, मिलियो उम्मत खे ही इनाम। जंहिंखे क़ुरान मिलियो हथ मथे खणी चओ ओ मिलियो उम्मत खे ही इनाम आहे। ओ मिलियो उम्मत खे ही इनाम आहे। जे इन खां मुंहुं तूं मोड़ी दे, पोइ सारी उमिरि पियो लोड़ी दे। क़ुरान खां मुंहिंजे मोड़ी दे, पोइ सारी उमिरि पियो लोड़ी दे। क़ुरान खां मुंहिंजे मोड़ी दे, पोइ सारी उमिरि पियो लोड़ी दे। आख़िरी वाक़ियो रखी करे उन खां पोइ पीरनि जी पीर दिलबर दस्तगीर जो मुख़्तसर मक़ाम जे साम्हूं रखी करे, छो जो यारी जी निस्बत सां आहे, पोइ संदन जो सुहिणो नूरानी प्यारो किताब थींदो। सुभान अल्लाह। ही तमामु प्यारो वाक़ियो आहे। सूरह नहल जे अंदरि अल्लाह तबारक व तआला बयानु फरमायो आहे। टाइम जी तक़ाज़ा जे करे मां क़ुरान पाक खे न पढ़ंदुसि, उन वाक़िए खे तव्हांजे साम्हूं मां सॼो रखां थो। मदीने वारे साईं जा ग़ुलामो, अल्लाह तबारक व तआला हिकिड़े भेरे पैगाम मोकिलियो। तव्हां चवंदो अल्लाह ताला पैगाम कंहिं नबीअ ॾे मोकिलियो हूंदो। न न मुंहिंजा सोना, ही पैगाम कंहिं ॿिए ॾे पियो वञे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। पैगाम केॾे रब मोकिलियो, रब पैगाम मोकिलियो आहे माखीअ जे मखे ॾे। सुभान अल्लाह। अब सिंधी सम्झंदा आहियो? काॾे रब पैगाम मोकिलियो? माखीअ जे मखे ॾे। रब फरमायो त ओ माखीअ जा मखा, मां अल्लाह तोखे पैगाम थो ॾियां। अर्ज़ कंदो आहे जी मुंहिंजा रब। अल्लाह फरमायो त रब जे तरफ़ां पैगाम वयो आहे। पैगाम वयो आहे, पैगाम में कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं? अल्लाह जे तरफ़ खां ई पैगाम मिलियो। ओ माखीअ जा मखा, तोखे ही पैगाम आहे, सभ खां पहिरियां तोखे घर जे ठाहिणा आहिनि। मिनल जिबाल बुयूतन, तोखे सभ खां पहिरियां घर ठाहिणा आहिनि त जबल में ठाहिणा आहिनि। रब फरमायो ॿियो तोखे घर ठाहिणा आहिनि।
वशजरे गादो के घर ठाणा है वनन जे अंदर घर ठाणा है टियों ही मकाम थी तो के घर ठाणा है के छत जे हेठा घर ठाणा है अल्लाह तबारक व तआला जो यो पैगाम मिलियो ऐं रब ने फरमायो सुम्मा कुली मिन कुल्लि समरात रब फरमायो तो के हर में वो खाइणो अंगूर भी खाना थई अंब भी खाना थई चकू भी खाना थई सुभान अल्लाह अब हुआ सुभान अल्लाह तो जिन बड़ा फ्रूट जो नालो बुधी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह रोज खाइंदो अल्लाह आयाती देई रब फरमायो यो कम करे अल्लाह तबारक व तआला फरमायो उन जरे अल्लाह जो पैगाम माखे जे मखे के मिलियो उन मुझे अल्लाह जे दिनल पैगाम ते एडो अमल करे दिखारियो और रब वरी इंसान के फरमायो या खुरुजु मिन बुतूनहा शराबुन मुख्तलिफुन अलवानुहु सूरह नाल जे अंदर रब फरमायो ओ इंसान जेका मां अल्लाह जे पैगाम के मनी दिया उनके मां रब केॾो मक़ाम ॾिनो जेका उन मां चीज निकिरंदी तुझी ज़बान पसंद कंदी जेकॾहिं मां रब जे पैगाम के तू भी मनी दे मां अल्लाह तुझो दाना आला मक़ाम करे छॾींदुसि सुभान अल्लाह हाणे जेके मखे मां चीज निकिरे उनके असां तव्हां त छा पूरी डेरा मुरा जमाली पूरी सोसाइटी पूरो लारकानो ज़िलो हाणे माखे भी विच में माखी जी ज़रूरत पई ॾाढो को फिरां त काथो माखी मिले जाना को माखी घुरायां त उन जीअं असांजे खीर में मिलावट पाणी रुगो के दोस्त ॻाल्हि कई त साईं जेकॾहिं हिन पाणी सॼे मुल्क मां ख़तम थी वञे त पोइ जे साईं पाणी ख़तम थी वेंदो त पोइ शुक्र आहे खीर त भलो मिलंदो खीर त भलो मिलंदो जो पाणी ख़तम थी वियो त खीर त भलो मिलंदो माखे भी माखी जी ज़रूरत पई पोइ हबी चऊं कि मां मुंहिंजा अबर आहिनि अल्लाह ज़ात में लॻे थो असर को रखियो आहे वो नदीम भाई वारा आया दरगाह शरीफ अब्बास सां हुनजी मुलाक़ात बि थी वई पोइ अल्लाह वरी हुननि महिरबानी कई चई साईं तो असां ते महिरबानी कई आहे असां तो ते महिरबानी कयूं पर हुन महिरबानी जे लफ़्ज़ हुन कोन चयो जो मां चयोमांसि महिरबानी तुंहिंजी जे साईं कहिड़ी महिरबानियूं हेड़े कंबर वारे बादशाह सां मुलाक़ात कराई अथई सुभान अल्लाह माखी पुॼी वई चवण जो मक़सदु इहो आहे त इहा रब तो फरमाए त जेका माखी जेका उहा ज़रे ज़रे क़िस्म क़िस्म जा फल खाई जेका उन जे ज़हन सां ॿाहिरि चीज़ निकिरंदी तुंहिंजी ज़बान पसंदि कंदी अल्लाह तो फरमाए इन जी ॿी वजह कोन्हे का इन जी इहा वजह आहे उन माखीअ जे मखे जी कहिड़ी तौक़ात उन जो कहिड़ो कमाल पर हा उन मां अल्लाह जे हुकुम खे मञो अॼु बि तव्हां जांच कयो जाते काथे माखी न मिलंदव सुभान अल्लाह वञो ॻोल्हियो घरनि में क़िस्म क़िस्म काथे ऐं जे मिलंदव इहो बि आज़माइजो या वण में या जबलनि में या छत जे हेठां माना रब फरमायो त अल्लाह तबारक व तआला उन माखीअ खे केॾी त इज़त ॾिनी ऐं उन अंजुॾीअ ताईं अल्लाह उन महिल पैगाम ॾिनो हसे उन माखीअ जो इन पैगाम ते अॼु बि अमल आहे उन ॿिए हंधि घर नाइनि ठाहिया जाते उनखे रब जो पैगाम मिलियो आहे उन उते ई घर ठाहे नारे तकबीर नारे रिसालत